मीरपुर माथली में बोलदार बिरादरी पुलिस पारां नौजवान खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो। हाजी पठाणी गरीब नवाज़ अहमद बोलदार चयो त पुलिस बोतारनि जी वंगार वेंदे घर मथां चढ़ाई करे बहादुर बोलदार जी गिरफ़्तारी जी कोशिश कई। हुननि चयो त पुलिस औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद जो निशानो बणाए बिलाजवास सदाम बोलदार खे लाकअप करे रिश्वत तलब करे रही आहे। बोलदार बिरादरी मुतालबो कयो त खेनि बोतारनि ऐं पुलिस खां तहफ़्फ़ुज़ ॾियारे इंसाफ़ कयो वञे। मीरपुर सदाम मुंहिंजो भाउ जीअं सुबुह जो ॿाहिरि निकितो आहे नहिड़ो अबूज़र जीअं गॾु हुयुसि उनखे जीअं वठी वियो त उनजी गाॾी वञी उते उन पुलिस वारनि जी मोबाइल साम्हूं गाॾी मोटरसाइकिल ॾेई करे मोटरसाइकिल खे हयूं। मोटरसाइकिल जो नुक़सानु थियो। अबूज़र खे धकु लॻो आहे। हाणे अदा सदाम खे वठी आया आहिनि उते वठी आया आहिनि जेल में बि न आहे अलाए काथे लिकायो उनखे। वस वारनि खे असां अपील कयूं था त नाजाइज़ गिरफ़्तार कयूं उनखे नाजाइज़ बेवजह उनखे आज़ादु करणु ईअं न उनखे अफराई करणु कंहिं जर्स चालान करणु उनखे नाहक असां न करणु असां इहो मुतालबो उनखे आज़ादु कयो। एसपी साहिब खे असांजी अपील आहे उनखे आज़ादु करणु। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk